खबर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल मौजूद। नौशर अफरोज़ रिपोर्टर निज़ामुद्दीन बिरोई। नौशर अफरोज़ मशहूर बिल्डर सिकंदर अली चांडियो पाकिस्तान प्रेस क्लब ते पहुची करे प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया के ॿुधाईंदे चयो त मूंखे अनीता सोलंकी जेका कॉन्फ्रेंस कई आहे उहा बिल्कुलु कूड़ी आहे, उनखे सच न सम्झो वञे। उन जा इहे पुराणा धंधा आहिनि। ब्लैकमेल करण मां हिकु बिल्डर आहियां, पंहिंजे हलाल जी रोज़ी कंदो आहियां। हिन मूंखे पहिरियां बि ब्लैकमेल कयो जंहिंजो फ़ैसिलो थियो, हाणे वरी प्रेस कॉन्फ्रेंस करे मूंखे ब्लैकमेल करे रही आहे। हिन जे कमनि जी सभिनीनि खे ख़बर आहे त हिन जा कहिड़ा धंधा आहिनि। मां हिन जी ब्लैकमेलिंग में हरगिज़ न ईंदुसि। वधीक हिन चयो त असांजो कमु आहे। काफ़ी दुश्मन आहिनि जेके हिन खे इस्तेमालु करे रहिया आहिनि, पर मूं ते को बि फ़र्क़ु न पवंदो। वधीक बिल्डर सिकंदर अली चांडियो अमलदारनि खां मुतालबो कियो त SSP नौशर अफरोज़, IG सिंध, DIG शहीद बनज़ीराबाद, SSP सिटी ऐं सेशन जज खे अपील थो कयां त हिन ब्लैकमेल औरत खे गिरफ़्तार करे मूंखे इंसाफ़ ॾिनो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो सिकंदर अली चांडियो, मां कारोबारी ऐं शरीफ़ माण्हू आहियां जे नौशर अफरोज़ में ॿ टे मुंहिंजी स्कीमूं थियल आहिनि। अॼु खां अनीता नाले खे माई का प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। पहिरीं ॻाल्हि त यूनिवर्सिटी में किथे घर ई कोन्हे को, ऐं मां हिनखे सुञाणा ई कोन, ख़बर आहे या भई कंहिंजे चवण ते लॻी आहे ऐं प्रेस कॉन्फ्रेंस कई अथई ऐं मूंखे बदनाम पई थी करे। मां SSP नौशर अफरोज़ खां ऐं IG साहब खां, DIG सिंध बनज़ीराबाद खां ऐं सेशन जज नौशर अफरोज़ खां मुतालबो थो कयां त मूंखे इंसाफ़ फराहम कयो वञे। ऐं हीअ माई ब्लैकमेलर आहे। हे ॿ नंबर धंधो कंदी आहे। को चकलो बकलो हलंदो आहे किथे हिननि जो। नौशर अफरोज़ ॿिए पासे ओसे पासे किथे को हिन को भेण जो घर आहे। सॼे ज़िले खे ख़बर आहे। पुलिस चेक पोस्ट आहे हुते। माण्हू खां तव्हां वञी पुछो हिनजो धंधो करण जो किरदारु कहिड़ो आहे। सदाईं ब्लैकमेल करे ऐं माण्हू खां पैसा कंदी आहे। हींअर ख़बर न आहे कंहिंजे चवण ते ब्लैकमेल करे ऐं मुंहिंजी साख खे ख़राबु थी करे। अहिड़ो को बि इशू कोन थियो आहे ऐं न का झड़प थी आहे, न का मुश्किल थी आहे असांजी हिननि सां। हे असांखे हर को ब्लैकमेल पई थी करे। तव्हां खां अॻु में बि पैसा उनको ब्लैकमेलिंग कई आहे तव्हां खां? हा, अॼु खां पहिरियां तक़रीबन साल ॾेढ साल पहिरियां बि मां इहा शइ कई, ब्लैकमेल कई, पैसा धमकियूं ॾिनियूं आहिनि। उहो मसइलो तॾहिं उहो ख़तमु थी वियो। हाणे वरी नई शइ हुन शइ ते लथी आहे। तव्हां भली वेरीफाई कयो त हिनजो धंधो कहिड़ो आहे। हिनखे मोबाइल वठोसि, तव्हां नंबर ट्रेस करायोसि त हिनजो धंधो कहिड़ो आहे। पहिरीं ॻाल्हि माई जो शरीफ़ पवंदो इल्ज़ाम थियण ऐं पुठियां हथ कंहिंजा हिन माई जे पोयां जेको असांखे हीअ बदनाम फार पई थी करे।